खीर बॉयज़ हाई स्कूल टुंडोजान मोहम्मद में आज सकाफ़ती दिन मनाया जा रहा है, जिसमें हमारे टुंडोजान मोहम्मद के चेयरमैन मीर खुदाबख्श उर्फ मीर जानी टालपुर साहब भी मौजूद हैं। हम इनसे भी बात करते हैं कि इस हवाले से हमारे बच्चों को, नौजवानों को, बुज़ुर्गों को, सिंध में रहने वालों को क्या पैगाम देते हैं। मोहतरम चेयरमैन साहब। साईं, असां तमाम खुशी जड़ी गाल है। असांजे हिते हाई स्कूल में ये प्रोग्राम असांजे उस्तादनि रखियो आहे। उन में असांजे हाई स्कूल जा टोटल उस्ताद आहिनि, कॉलेज जा आहिनि, मौजूद शहरी आहिनि, प्रेस जा दोस्त आहिनि, शागिर्द आहिनि ऐं ॾाढो जोश ऐं जज़्बे सां जेको हीउ ॾियारो हिते मल्हायो पियो वञे। ऐं असांजी हिकिड़ी जेका असां सिंधी क़ौम खे सुजाग करण जी कोशिशि आहे। उन में हिते जेके बि ॾिसो न क़ौमूं रहनि थियूं, जेके हर ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ आहिनि। मूं ॿ टे दफ़ा ॿियनि खे बि जेको आउं ॾेई चुको आहियां इहे पंहिंजा व्यूज़ ऐं कमेंट्स। त हाणे हिते पश्तो ॻाल्हाईंदड़ बि आहिनि, बलोची ॻाल्हाईंदड़ बि आहिनि, उर्दू ॻाल्हाईंदड़ बि आहिनि, ॿियूं बि मतिलबु ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ आहिनि। तॾहिं बि हिते असांजे सिंध में वेठा आहिनि ऐं सभु सिंधी सॾाइनि था। असां लाइ हिन खां वधीक ॿियो कहिड़ो एज़ाज़ु आहे। ऐं जेको हीउ हिकिड़ो जोश ऐं जज़्बे सां असांजा उस्ताद, शागिर्द, असीं पाण मौजूद शहरी हीउ हिकिड़ो सुठे नमूने सां इवेंट मल्हायूं पिया, त इहो असां लाइ हिकिड़ो सुठो पैगाम आहे। इहो पैगाम असांजो मथे दुनिया लेवल ते पहुचे थो। आउं हींअर थोरा ॾींहं पहिरीं ॿाहिरि घुमणु वियो हुउसि कश्मीर वारे पासे। उते बि असांजो इहो मूंखे ॾाढी ख़ुशी अथई। उते मूं पंहिंजी अजरक, टोपी ऐं सिंधी गाना हलंदे ॾिठा हुते। त असां लाइ इहा मतिलबु हिकिड़ी वॾी इज़त वारी ॻाल्हि आहे, फ़ख्रु वारी ॻाल्हि आहे त असांजी मतिलबु सिंध जी सकावत ॿियनि मुल्कनि में ॻाई पई वञे। महिरबानी। चेयरमैन कानून कमेटी टुंडोजान मोहम्मद, मोहतरम जनाब गुलाम टालपुर HM गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल टुंडोजान मोहम्मद। सब खां पहिरीं तकरीर जे लाइ आऊं दीपक शर्मा के गुजारिश कंदसि त अचे ऐं तकरीर करे। MHC गवर्नमेंट हाई स्कूल टुंडोजान मोहम्मद के अंदर सकाफ़ती डे मनाया जा रहा है। इस डे के अंदर शहर के चेयरमैन साहब मीर जानी साहब एंड शहर के नायब नाज़िम साहब, इफ्तिखार गांधी साहब ने शिरकत की। इसमें हमारे स्कूल के तमाम तलबा ने अपने फ़न का मुजाहरा किया। कुछ बच्चों ने अपनी स्पीच के ज़रिए सिंध के सखावत डे के बारे में आगाही दी। कुछ बच्चों ने अपने टेबलोस के ज़रिए इस सिंध की कल्चर डे को उभारा। तो जितने भी नाज़रीन यहाँ पे आए हैं सबको शुक्रगुजार हूँ, ख़ासतौर पर सच चैनल का, जिन्होंने आकर इस प्रोग्राम को चार चांद लगाए। इनकी बहुत बहुत मेहरबानी कि इन लोगों ने हमारे प्रोग्राम में आके शिरकत की। सकाफ़ती दिन के हवाले से जो है गवर्नमेंट हाई स्कूल में जो बनाया जा रहा है, इसमें प्रोफेसर मुख्तियार जरवार साहब भी मौजूद हैं। हम इनसे भी बातचीत करते हैं कि आज के दिन के हवाले से अपने बच्चों को, नौजवानों को और आने वाली नस्लों को क्या मैसेज देना चाहते हैं। मोहतरम प्रोफेसर मुख्तियार अहमद जरवार साहब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जी सिंध, जी लतीफ़। असां हींअर हाई स्कूल टुंडोजान में मौजूदु आहियूं। तव्हां ॾिसी रहिया आहियो हर तरफ़ अजरक, टोपी, ई सवाल ॾियारो असांजो क़ौमी ईद आहे उन ते मल्हाए रहिया आहियूं ऐं तमामु ख़ुशी थी आहे ऐं तमामु सुठो ई प्रोग्राम आहे। असीं हिन ईद ते बचंदा करियूं। असां पंहिंजे सिंध लाइ, असांजी क़ौम लाइ हमेशह क़ुर्बानी ॾींदासीं ऐं सिंध सां गॾु आहियूं। जी सिंध, जी लतीफ़। कल्चर के दिन में जो अपनी सकाफ़त और कल्चर को ज़िंदा करने के लिए गवर्नमेंट हाई स्कूल टुंडोजान में दिन ये मनाया जा रहा है। इसमें मोहतरम हमारे मिस्टर जावेद अतर साहब जो प्रिंसिपल हैं गवर्नमेंट डिग्री कॉलेज टुंडोजान मोहम्मद के, वो भी मौजूद हैं। हम उनसे बात करेंगे कि आज के दिन के हवाले से उनका हमारे लिए, हमारे बच्चों के लिए, हमारे आने वाली नस्लों के लिए, हमारे बुज़ुर्गों के लिए, सिंध के रहने वालों के लिए क्या पैगाम है इस सकाफ़ती दिन के मौके पर। अस्सलाम वालेकुम। मैं इस प्रोग्राम को तकरीबन 1-1.5 घंटे से वॉच कर रहा हूँ। मैंने मुख्तलिफ़ बच्चों की परफॉर्मेंस मुख्तलिफ़ लोग सॉन्ग पर देखी हैं, ॾाढियूं वणियूं। मां इन मौके ते साईं गुलाम रसूल साहब के मुबारक थो ॾियां तो उन पंहिंजे ॿारनि खे सुठे तरीक़े सां तैयार कयो आहे ऐं बहितरीन परफॉर्मेंस ॿारनि ॾेखारी आहे ऐं ॾाढी सुठी लॻी आहे उन्हनि जी ॿारनि जी परफॉर्मेंस। 1 मिनट ॾिसो छा थियो आहे।
ॿारनि जी परफॉर्मेंस ॾाढी भली आहे। आउं हिन मौक़े ते हिकिड़ो पैगाम ॾियणु चाहियां थो त सिंध जी सकाफ़त सिर्फ़ु टोपी ऐं अजरक न आहे, हीअ बि भली आहे, हिन जी बि असांखे हिफ़ाज़त करणी आहे। पर हिन सां गॾु जेकॾहिं असां थोरो हिस्ट्री में वञूं त सिंध जी सकाफ़त जेका आहे सा बरे सगीर जॾहिं हिकिड़ो हिंदुस्तान पाकिस्तान बांग्लादेश ही जॾहिं बरे सगीर में सिंध जी एजुकेशन तमामु भली हुई। असां एजुकेशन सिस्टम में पहिरें नंबर ते हुआसीं, त हाणे हाणे पंहिंजे मुल्क में बि असां 4थे नंबर ते अची विया आहियूं। जेकॾहिं सिंध खे बचाइणो आहे त असांखे पंहिंजनि अदारनि खे बचाइणो आहे, पंहिंजनि एजुकेशन सिस्टम खे बचाइणो आहे, पंहिंजनि ॿारनि जी सही तरबियत करणी आहे। हे गुलनि जहिड़ा ॿार जेके मुंहिंजे साम्हूं वेठा आहिनि मूंखे ॾाढा वणनि था, मूंखे ॾाढा प्यारा लॻनि था। पर हाणे इन्हनि ॿारनि जी तरबियत असांखे करणी आहे न, असांखे मिली करणी आहे। एज़ ए टीचर आउं पंहिंजी ज़िम्मेदारी महसूसु कयां थो त असांखे ऐं कोऑर्डिनेशन सां गॾु सिविल सोसाइटी बि असां सां बांह ॿेली थिए त जीअं असां इन्हनि ॿारनि जी सुठी तरबियत ॾेई सघूं त तॾहिं सकाफ़त ज़िंदा रहंदी। सकाफ़त नारा हणण सां ज़िंदा नथी रहे। हाणे त दुनिया ग्लोबल विलेज थी चुकी आहे। हिन ग्लोबल विलेज में पंहिंजे पाण खे ज़िंदा रखण लाइ एजुकेशन में, इल्म में अॻियां अचणो पवंदो, साइंस एंड टेक्नोलॉजी में अॻियां अचणो पवंदो। ऐं जेकॾहिं असां इहो कमु करे वियासीं त असां पंहिंजी सकाफ़त खे बि बचाए वठंदासीं, पंहिंजी धरती जी हिफ़ाज़त करे वठंदासीं। ऐं जेकॾहिं असां इहो कमु न कयो त असां हिन नसल जा ॾोहारी रहंदासीं। पंहिंजे पाण खे बचाइण लाइ असांखे हिन नसल जी तरबियत में एज़ ए पेरेंट, एज़ ए टीचर, एज़ ए सिविल सोसाइटी भरपूर हिस्सो वठणु खपे। महिरबानी। मुश्ताक अहमद टालपुर जो गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल टंडो जान मोहम्मद में एज ए HST या खिदमत अंजाम देते हैं, हम इनसे भी बात करेंगे कि आज के दिन के हवाले से हमें क्या मैसेज देते हैं। तमामु घणी ख़ुशी थी आहे असांजे स्कूल जे ॿारनि हिन सकाफ़ती ॾींहं खे मल्हायो आहे ऐं उहे क़ौमूं कामयाबु हूंदियूं आहिनि जेके पंहिंजी सकाफ़त, ॿोली ऐं धरती खे न छॾींदियूं आहिनि। ऐं जेके पंहिंजी सकाफ़त ऐं ॿोली खे छॾे थियूं ॾियनि त उन्हनि जो हिन धरती तां वजूद ई ख़तमु थी वियो आहे क़ौमनि जो। ऐं क़ौमनि जो वजूद ई हुननि जी ॿोली, सकाफ़त ऐं धरती सां ई हुजे थो, जेको अॼु बि क़ाइमु आहे। सिंध 5000 साल पुराणी आहे, जेका मोहन जे दड़े खां वठी तहज़ीब याफ़्ता ऐं तरक़ी याफ़्ता क़ौम है। जी आज गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल टंडो जान मोहम्मद में सकाफ़त का दिन मनाया जा रहा है, जिसमें हमारे बच्चे शरीक हैं, चेयरमैन साहब हैं, प्रिंसिपल साहब हैं, आप ताहिर साहब हैं। ये सकाफ़त, जो कौमें अपनी सकाफ़त को भूल जाती हैं वो कभी तरक्की नहीं करती। सकाफ़त दिन मनाने चाहिए। हम सिंध में रहते हैं, हमारी सकाफ़त टोपी और अजरक है। और इसी दिन के हवाले से मैं आज हमारे बड़ों को, बच्चों को, जो देहातों में हमारे लोग रहते हैं, उनको ये गुजारिश करना चाहता हूँ अपनी बच्चियों को ज़्यादा से ज़्यादा तालीम दें, जो इस तालीमी माहौल में आके अपने सकाफ़त को ज़हन में रखें, जो उनकी आइंदा नस्लों को फ़ायदा। अगर सकाफ़तें जो मनाना दिन छोड़ जाते हैं तो हमारे जो बच्चे हैं जो पीछे रहते हैं वो सकाफ़त अपनी भूल जाते हैं। हाई स्कूल के हेडमास्टर मोहतरम गुलाम रसूल टालपुर साहब भी हमारे इस फंक्शन में मौजूद हैं जो सकाफ़ती दिन के हवाले से मनाया जा रहा है। हम मीर गुलाम रसूल टालपुर साहब जो गवर्नमेंट हाई स्कूल के हेडमास्टर हैं, इनसे बात करेंगे कि आज के दिन के हवाले से क्या पैगाम देते हैं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां ही कल्चर डे इन करे मल्हायो आहे त भई सॼी दुनिया में हिन जी सिंधी जी हाक आहे, बाक़ाइदे सिंधी सकाफ़त रखे थी। त असांजे छोकिरनि ऐं असांजे उस्तादनि चयो असां हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो मल्हायूं त छोकिरनि जी ख़्वाहिश ऐं उस्तादनि जी मर्ज़ी जे रखंदे असां ॿिनि ॾींहं खे मल्हायो आहे। अलहमदुलिल्लाह असां सुठे नमूने सां परफॉर्म कयो आहे। असांजा चेयरमैन साहब आया हुआ, असांजी दोस्त कॉलेज वारनि खे बि दावत ॾिनी, हिन में असां पार्टिसिपेट कयो आहे। पर सुठो आहे भई पंहिंजे ॾींहं खे न विसारिजे, हमेशह हिन ॾींहं खे उन्हनि ॾींहंनि ते मल्हाइजे। महिरबानी साहब, महिरबानी। सकाफ़त के हवाले से असांजे स्कूल गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल टंडो जान मोहम्मद में प्रोग्राम रखियल है, जैमें छोकरन जी परफॉर्मेंस, टेबलो, नगमा, गीत, गाना इन परफॉर्म किया पियो वञे। असीं तमाम घना शुक्रगुज़ार आहियूं मीडिया के दोस्तन जा जिन्हनि असांजे इन प्रोग्राम के कवरेज ॾिनी। महिरबानी। ॾींहुं असांजे लाइ तमामु अहम ॾींहुं आहे, छाकाणि त इहो असांजे सकाफ़त जो अहम ॾींहुं आहे। हिन जे करे असां सभिनी ॿारनि हिकिड़ो जुस्तजू करे जेको मेड़ गॾु कयो आहे, जंहिंमें असां पंहिंजी सिंध खे उजागर करे सघूं, पंहिंजी सिंधी क़ौम जे लाइ कुझु करे सघूं, जंहिंमें असांजा दोस्त ऐं महिमान जेके बि आयल आहिनि उन्हनि खे असीं भलीकार चऊं था। महिरबानी।
आज हम गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल टंडोजान मोहम्मद में मौजूद हैं, जहां आज जो है अपना कौमी सिंध का कौमी सकाफती दिन मनाया जा रहा है, जिसमें बच्चे टैबलोज, नगमे और सिंध के जो लोकल रक्स से पेश कर रहे हैं। और बच्चे आज बड़े खुश हैं, बड़ी तादाद में बच्चे जो है टोपी जरक पहन कर आए हैं। आज हमें बच्चे ये मैसेज दे रहे हैं कि हमें सिंधी होने पर, हमें सिंध की सकावत पर फख्र है। यहाँ इस फंक्शन के अंदर मोहतरम चेयरमैन साहब भी मौजूद हैं, गवर्नमेंट डिग्री कॉलेज टंडोजान मोहम्मद के प्रिंसिपल जावेद अतर साहब भी मौजूद हैं, गवर्नमेंट हाई स्कूल टंडोजान मोहम्मद के हेड मास्टर मीर गुलाम सुल्तानपुर साहब भी मौजूद हैं। आज का दिन जो है इस जोश और जज्बे के साथ मनाया जा रहा है कि सिंध मोहब्बत की, बुजुर्गों की, औलिया की सरजमीन है। ये तालीम के अंदर तरक्की करने की सरजमीन है। और आज के दिन हमें ये मैसेज मिल रहा है, अगर सिंध आगे बढ़ेगा तो पाकिस्तान आगे बढ़ेगा। मोहम्मद ताहिर, सोच टीवी, टंडोजान मोहम्मद, कैमरामैन सफदर अली। मां सिंध सिंधुअ जी सजाई दोस्तों जो अमड़ खीर सब्सक्राइब कयो हमारे पैनल चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं, कदें भी न विसारिंदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। डोंट फॉरगेट टू सब्सक्राइब आवर चैनल सोच टीवी एंड प्रेस द बेल आइकन।